लतीफ़ साईं जे मजलिस में सभिनी खे भलीकार मथे मथे जेको आहे सिग्नल वठी ॾिनो आहे। हाणे लाइव जो सिग्नल अची वियो आहे। हाणे जेके घड़ियूं तव्हां सभिनी खे भलीकार ऐं जेके लतीफ़ साईं जी मजलिस में आया आहिनि ऐं ॿियनि जो अचण जो असां फ़क़ीरनि जी हाज़िरी क़बूल पवे। हालतुनि खां त आउं सम्झां थो त तव्हीं वाक़ुफ़ु आहियो। बीमारियूं आहिनि, बचाऊं, इहे बि जेको आहे काहे इन बि माण्हुनि खे परेशान कयो आहे। हुकूमतूं जेके आहिनि नाअहल हुकूमतूं उन्हनि बि माण्हुनि खे ॾाढो परेशान कयो आहे। उन्हनि जे करे माण्हू ॾाढो बेज़ार आहिनि। ऐं अॼु ई काफ़ी वक़्त खां वठी डोमिसाइल जो मसइलो हलियो पिए। उहो MQM जे लीडर ने इहो हाई कोर्ट में रिट विझी त हीअ जेके इंटीरियर सिंध आहे पर उहो सॼी इंटीरियर ॿाराड़ी वारी जेका सिंध आहे जेका खाराए थी जेका शहरनि खे उनखे सॾींदा इंटीरियर ऐं उहे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे डोमिसाइल न ॾियो। हाई कोर्ट में केस अञा हले पियो ऐं हुननि वटि पंहिंजा दलील बि हुआ। उन्हनि वटि जेको आहे पंहिंजा इहे जेके कूड़ा डोमिसाइल जेके हुआ उहे बि जेको आहे खणी आया उहे सभई। त इहा ई उन ॻाल्हि आई बहस में त ही सिंध जा जेके डोमिसाइल आहिनि सिंधी माण्हुनि जा उहे पंजाब जे माण्हुनि जा बि ठहनि था, माण्हुनि जा था। इहे साॼो कर जेके माण्हू आहिनि ऐं सॼी दुनिया जा जेका दहशतगर्द जेके आहिनि बहादुर कल्चर ई दहशतगर्द कल्चर थी। असांखे त उन जेके असुल जेके धणी आहिनि उन्हनि खां सवाइ ॿिए कंहिंखे त एंट्री न ॾियो हिते सिंध में। इहे जेके सिंधी मालिकी था कनि जेके सिंध जा हुकुमरान आहिनि आहिनि त हीअ जेका सिंध आहे सिंध स्टेट यूनिट आहे हिकिड़ी मल्टीनेशनल स्टेट जो। हाणे उहो जेको उनखे उहा हैसियत यानी कोन था उहा त खाई विया। ऐं आउं सम्झां थो त इहो ई वॾे खां वॾो जेको असां सिंधी माण्हुनि जो जेको मसइलो आहे मोहम्मद कासिम मीर ॿुधे थो उस्तादु आहे ऐं सुप्रीम कोर्ट में बि रहे थो। ऐं चवां थो असांजो मसइलो इहो आहे त असांजी जेका तारीख़ी जेका हैसियत आहे असांजो जेको तारीख़ी हक़ आहे त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं, असां हिकिड़ो मुल्क आहियूं। इहा असांजी हैसियत क़बूल करो पोइ ॻाल्हाईंदासीं तव्हां सां हलूं या तव्हां सां न हलूं। बलूचिस्तान बि ईअं ई आहे ख़ुशी सां त हींअर केर बि तव्हां सां गॾु कोन थो हले वफ़ाक़ सां। वफ़ाक़ ॼण त आहे ई कोन। वफ़ाक़ जेकॾहिं आहे त उहो ईअं आहे ॼण बादशाह हूंदा आहिनि बादशाहनि जी मर्ज़ी आहे ऐं उन में सभई जेके आहिनि ॾोहारी मां त असां हींअर ताईं ॼण त रुॻो इहो ईअं चवंदा रहियूं हाणे त ॾिसई हाणे त ॾिसई। उहो हणंदा बि विया असांखे जेको आहे सो इहो फतेह बि कंदा वियासीं। हाणे मफ़तू थी विया आहिनि ऐं हाणे हू जीअं वणेनि थो तीअं कनि था। उन करे असांखे त इहो जेकॾहिं अकुलु अची वियो आहे जेकॾहिं हाणे जेके अहिड़ो को इम्कानु आयो आहे त माण्हू सभु जेके पंहिंजूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे छॾे जेको आहे सो उन हक़नि ऐं जेके बुनियादी जेके मसाला उन्हनि जे हासिलात जे लाइ गॾु थी था पवनि त तव्हां जूं पार्टियूं ई ख़तमु थी वेंदियूं जेके हीअं नाले मात्र। अॻे नई पार्टी ठहंदी जंहिंजा हींअर मुख़्तलिफ़ नाला आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू गॾिजनि था। उते उन्हनि हिकिड़ा समाजी क़िस्म जूं ऑर्गनाइज़ेशन्स ठाहे छॾियूं आहिनि ऐं उन में सभिनी पार्टियुनि जा माण्हू आहिनि सभु मज़हबी माण्हू बि आहिनि लामज़हब आहिनि। ॻोठ जे मामलनि ते घटि में घटि सिंध जे मामलनि ते जेको आहे इज्तिमाही मामलनि ते घटि में घटि असां माण्हुनि खे ॿधी करणु असांखे हिकु थियणु खपे। ऐं जेकॾहिं असीं इज्तिमाही डोमिसाइल जो मसइलो आहे त डोमिसाइल पहिरीं ॻाल्हि इहा त डोमिसाइल ठाहे केरु थो।
हुकूमत कंहिंजी आहे, हुकुमरान केरु आहिनि हिते, DC केरु आहे हिते, AC केरु आहे, मुख्ताकार केरु आहे, सुपरवाइज़र केरु आहे, तपेदार केरु आहे। हीअ छो जेसीं ताईं तपेदार लिखी नथो ॾिए तेसिताईं डोमिसाइल कीअं ठहींदो। हिकिड़ो तरीक़ो आहे ओवर थ्रू करण जो, DC खे अख़्तियार आहे, उहो DC जी मर्ज़ी आहे, जंहिंखे सुञाणे हुनखे डोमिसाइल ठाहे ॾे। हिकिड़ो न ठाहे ॾे, 100 ठाहे ॾे, केरु उनखे चवंदो। हा, मुंहिंजो बाबू फैज़ मोहम्मद बि जेको आहे पाण सां गॾु आहे कराची मां, उन्हनि खे छॾे आयासीं। हाणे असां त जेको आहे सो दिलि त चवे थी सभिनी सां गॾु रहूं, सभिनी सां गॾु ख़ुदा रही सघे थो। असीं माण्हू आहियूं, जिते आहियूं उते जेको आहे सो माण्हू लो थी थो वञे। उते साईं मोहम्मद इस्माइल जरवार जी महिरबानी अॼु असांजी दिलि ख़ुशि करे छॾी। कीअं जेको आहे सुहिणो माण्हू, अछड़ी दाढ़ी, कीअं जेको आहे सो असांजे नज़रदारी वेठो करे, ऐं असीं वेठा ख़ुशि थियूं। तव्हांजी वॾी महिरबानी साईं, ऐं ॾाढो तव्हां इंतज़ारु करायो। अॼु जेको आहे इंतज़ारु पूरो थियो त असांखे इहो जेको आहे सो ज़हन ठाहिणो पवंदो, जीअं असीं माण्हू ॿाहिरि जायूं नथा वठी सघूं, असीं माण्हू ॿाहिरि कारोबार नथा करे सघूं, जीअं पंजाब में सरहद में बलोचिस्तान में किथे बि असीं जेको आहे सो ॿाड़ी कोन था वठी सघूं, त हिते जेको आहे हीअ असांजी सॼी सिंध ख़रीद करे विया, असांजा शहर ख़रीद थी विया, असां जूं ॿारहाड़ियूं ख़रीद थी वियूं हलियूं, हीअ असांजा ॻोठ ख़रीद। हीअ कॾहिं असांजे माण्हू खे अकुलु ईंदो? हीअ माण्हुनि खे ॿियो का ॻाल्हि सम्झ में अचे न अचे, पर माण्हुनि खे सम्झायो त हिकिड़ी ॿाड़ी जेका आहे धरती जी न विकिणो। हीअ धरती जी अहमियत जी ख़बर तव्हांखे अञा कोन पई आहे। हीअ अघु बि जेकॾहिं हीअं ॾिसो, जेका धरती जी ॿाड़ी जेका असां किरोड़नि में विकामे थी पई, माना इन मां अंदाज़ो लॻे थो सुभाणे जेका असां इहा किथे वञी पहुचंदी। असां वटि इहा ई हिकिड़ी शइ आहे, इहा धरती आहे, ॿी इहा इज़त आहे। त सिंध में धारियुनि जी जेका आबादकारी, हिकिड़ा माण्हू ॾुली आया आहिनि, उन्हनि जो को ॾे कोन्हे, उहे जेकॾहिं हिते मुहाजिर थी रहंदा त ऐं मालिकाणी जेका हैसियत थींदी आहे, उन में जेको आहे सो माण्हू खे ॾियणो पवंदो आहे, माण्हू खे पोखणो पवंदो आहे माण्हू खे। ऐं ईअं धरती अलाए केतिरा माण्हू हज़म करे वई सिंधी धरती में, इहा सघ आहे। पर हाणे उहो ठगियूं घणियूं थी वियूं हलियूं। हाणे जेको आहे सो हीअ जेको आहे सो बोलटियूं खाईंदी खाईंदी तव्हांजी तहज़ीब जेका आहे हिते पहुती आहे। हाणे क़ाइदा बि ठही विया हलिया, कानून ठही विया हलिया, आइन मंशूर बि ठही विया हलिया। हाणे हीअ ला कानून न ठहणु। ऐं जेकॾहिं हिते असां वटि जेकॾहिं ज़रूरत तव्हां माण्हुनि जी ज़रूरत आहे, तव्हांजो रोज़गारु आहे, तव्हांखे ज़रूरत आहे, असांखे ज़रूरत आहे, असांखे, त इहे हाणे सभु शयूं वर्क परमिट जी थींदो आहे। ईअं उन्हनि सभिनी माण्हुनि खे वर्क परमिट उनखे ठाहे ॾिजनि, जेको पंजाब मां थो अचे, सरहद मां थो अचे, या किथां बि अचे थो। जीअं माण्हू ॿाहिरि वेंदो आहे उते जो माण्हू जो कार्ड ठहंदो आहे उते, ऐं इहा उन ते पाबंदी हुजे त उहो माण्हू जिते उते रहे थो त उते जेको आहे सो महिमान थी रहे उते जो। हीअ पाकिस्तान जे नाले में, इस्लाम जे नाले में, हीअ मोहबत जे नाले में, भाइपी जे नाले में, ईअं त पोइ सभु असीं जेको आहे सो वञूं, जिते वञूं उते असीं हड़प कंदा वञूं सभिनी। अलाह साईं हर कंहिंखे जेको आहे सो पंहिंजो पंहिंजो दाइरो ॾिनो आहे, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो अकुलु ॾिनो आहे, हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा हक़ ॾिना आहिनि, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ आहिनि। ऐं हीउ उहो ज़मानो कोन्हे त जेको जंहिंजी दिलि चवे जेको आहे सो पुटनि खे ॾेई छॾे, बाबा ओलह तुंहिंजो, ओभर तुंहिंजो, ॾखिण तुंहिंजो, पोइ उहे वतन जेको आहे सो माण्हू मारींदा वतन माण्हुनि खे। अॻे माण्हुनि जो ॿियो को कमु कोन हूंदो, फ़ौजियूं माण्हू ठाहियो, पोइ वतंदा हुआ, विढ़ंदा वतंदा हुआ, जेको आहे सो माण्हू हिक ॿिए खे तबाह कंदा वतंदा। हाणे त घटि में घटि इहा शइ असीं जेको आहे बर्दाश्त कोन कंदासीं। हीअ असांजो न्याणियूं, असांजा पुट, हेॾो सारो जहान आहे, उहो कीअं हलंदो? माना असीं जेको आहे सो ईअं वञूं, जेको आहे सो इहे सभु पंहिंजूं धरतियूं विकिणंदा वञूं, असीं पंहिंजा घर विकिणंदा वञूं, असीं पंहिंजी दौलत विकिणंदा वञूं। पोइ सुभाणे जेको तव्हांजो जेको नसुलु जेको अचे पियो, सुभाणे जेके तव्हांजा बचा अचनि पिया, छो जो मक़ामी माण्हू सां इहो ई हशर थियो आहे।
सॼी जेका तारीख़ जेका आहे त वेझड़ जी जेका तारीख़ 1000 खनि साल जी तव्हां ॾिसो, उन में ॼण त ईअं लाॾू क़ौमुनि वांगुरु महाजर धाड़ियल दहशतगर्द वांगुरु ईअं काहे जेके अमन लाज़मी जेको माण्हू घर में रहे थो उहो अमन पसंदि हूंदो ऐं उहो चाहींदो त जेको आहे मुंहिंजो केरु लोड़ो न लताड़े, ऐं बि अहिड़ो को कमु न कयां जो मूंसां केरु विढ़े। पर जिन माण्हू जो धंधो ई आहे फतहूं करणु, माण्हू मारणु, दौलतूं जेको आहे लुटणु, ऐं उन्हनि माण्हुनि जो उहो जेको धंधो आहे उहो अञा ताईं जेको आहे उन्हनि जा नस्ल कनि पिया। उहो मंगोलनि जा, उन तातारनि जा, उन्हनि इन्हनि सभिनी जा जेके नस्ल आहिनि, ऐं अॼु बि उहो जेको आहे रत में आहिनि जेके असां सां विढ़नि पिया। पाण अॼु अचो जेको आहे मारवी जा कुझु बैत था पढ़ूं, ऐं मारवी असां ॾाढो ख़तरनाक थी, रुॻो पठान न, जेको बि धारियो, जेको बि गासिब जेको माण्हू आहे उनजो पटणो आहे, फुरणो आहे। हिननि माण्हुनि खे जेकी कुझु करे गुज़ारणो आहे उहो जेको आहे ही कनि था पिया। ऐं असांजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी कोन्हे, जेकॾहिं असां वटि रवेनो वधी वियो, जेकॾहिं मानी वधी वई, अन्न वधी वियो त असीं हुनखे ॾेई ईंदासीं वञी। पर हाणे ही धाड़ेबाज़ी जेका असां इहा बंदि थियणु खपे। इहे रुॻो सिंध जे सियासी पार्टियुनि जो मसइलो न आहे, सिंध जे समाजी जेको आहे कारकुननि जो मसइलो न आहे, ऐं न रुॻो हिन हुकूमत असुल में इहो हुकूमतुनि जो मसइलो हो जेके सिंध जो हुकूमतूं हुयूं। पर सिंध जो हुकूमतूं उहे बि ॼण त ईअं जीअं वायसरा जीअं मुक़ररु थियनि, जीअं कॉलोनियूं जीअं हूंदियूं आहिनि, उहा असांजी हैसियत आहे, असांजी मालिकानी हैसियत आहे कोन। मुंहिंजे आॾो सिंध जो मसइलो ई हिकिड़ो आहे त असांखे उहा तारीख़ हैसियत मिलणु खपे। असांजी उहा क़ौमी तशख़ुस जेको आहे त उहा बहाल थियणु खपे त असीं सिंधी आहियूं ऐं असांजी नेशनलिटी सिंधी आहे। पोइ बैन अवी तौर ते सॼी दुनिया असांजी आहे, पोइ आलम सभु आबाद करी पोइ ॼण ॾिसंदासीं। ऐं ॿियो असांजी हैसियत जेका असां नेशनलिटी जी हुअणु, पंहिंजो मुल्क हुअणु खपे। जेकॾहिं फ़र्ज़ु करियो त तव्हां सिंध जो नालो पाकिस्तान रखी छॾियो आहे, जेकॾहिं हींअर पाकिस्तान सिंध आहे त उहा मोहबत मिलणु खपे। उहो जेको आहे असांखे उहे जेके असांजा जेके हक़ आहिनि, उहे जेके असांजो जेके बुनियादी जेके असांखे उहो मान मिलणु खपे। असांजे माण्हू असांखे ॼण त इस्लामाबाद में या ॿिए हंधि 2 नंबर जो शहरी करे ॾिठो थो वञे। हे असीं उहे माण्हू आहियूं जंहिंजे लाइ लतीफ़ थो चए त वरसे वतन जा आहियूं सहरा सतुरजन, चई वरसे वतन जा आहियूं सहरा सतुरजन, चई गोलाड़ा ऐं गुगरियूं, गोलाड़ा ऐं गुगरियूं ओछण अबाणनि, चई वेड़ा घुमन वलीअ झांगी मल झंगन। लतीफ़ साईं चवंदो वेड़ा वेड़ा घुमन वलीअ झांगी मल झंगन, चई मूंखे मारवड़नि सुञ ॻणाई सेज में। हू पंहिंजो हाल ॿुधाए थी त असांखे त इहा जेका सेज में बि जेका असांजे मारवड़नि असांखे सुञ ॻणाई आहे, सुञ में ॼावा आहियूं ऐं अञा इहो सुञ सां जेको झेड़ो आहे उहो हले थो पियो। पर जेका उन में जेका अहम जेका एज़ाज़ जेको ॾिए थो लतीफ़ साईं असांखे, उहो इहो आहे त वरसे वतन जा आहियूं सहरा सतुरजन। इहा जेका हिकिड़ी सिट आहे, इन 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 सिट जो जेको रूह इहो सम्झी वठो त माना त जंहिंजो सहरा बि सतुर हुजे, सहरा बर बयाबान झंग जबल, माना इहे अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिते जेको आहे ज़िंदगी न हूंदी आहे। उते जानवर बि न रही सघंदो, उते माण्हू त ठहियो, माण्हू त परे जी ॻाल्हि रही। पर सहरा में बि सतुर पोशी हुजे, सहरा में बि माण्हू महफ़ूज़ हुजे, माण्हू अमन में हुजे, इहा त सिंध जी धरती हुजी। ऐं जेके नाहे अहिड़ी धरती हुअणु खपे। वरसे वतन जा आहियूं, चई सलाम आहे उन्हनि वतन जा आहिनि खे, ख़ुदा ख़ुशि रखे उन्हनि वतन जा आहिनि खे, जंहिंजे मुल्क जा जेके सहरा आहिनि उहे बि सतुर। अदा ख़ान साहिबु तव्हां भली करे आया। हीअ करोना जेको आहे माण्हुनि खे भाऊ वांगुरु जेका आहे चंबड़ी वई हली। हाणे हुकुमराननि जी बि ख़बर नथी पए, उनजो बि हाणे गुज़ारो इन ते थी पियो आहे। ऐं ख़ुदा तव्हां सभिनी खे महफ़ूज़ रखंदो।
ऐं माण्हू जे वस में एहतियात आहे, माण्हू सफ़ाइयूं रखे ऐं माण्हू ज़िंदगी जो टाइम टेबल ठाहे, माण्हू कमु करे बाक़ाइदे। जेकॾहिं माण्हू रुॻो सुतो पियो हूंदो, माण्हू पियो हूंदो, जो त हुअं ई जेको आहे सो माण्हू बाहि न खपनि माण्हुनि खे, पोइ थींदो इहो तव्हांजूं टंगूं कमु करणु छॾे वेंदियूं तव्हांजूं। हीअ अखियूं आहिनि, अखियूं ॾिसण जे लाइ मिलियूं आहिनि। हाणे असीं इहे अखियूं बंदि करे छॾियूं, साल बंदि करियूं, 2 साल बंदि करियूं, घणे भाङे इहे जेके पिनड़ा हूंदा आहिनि उहे पिनण जे लाइ अखियूं बंदि कंदा आहिनि, पोइ आहिस्ते आहिस्ते उन्हनि जो अखियूं सचुपचु ख़तमु थी वेंदियूं। छो त हीअ जेको मशीनूं आहिनि उहे हलंदियूं रहंदियूं, उहे ठीकु हूंदियूं, हलंदियूं न रहंदियूं त उहे जेको आहे टुटी वेंदियूं, ख़तमु थी वेंदियूं। ऐं माण्हू बि ईअं ई आहे, माण्हू खे बि जेको आहे सो जेकॾहिं मूवमेंट हूंदी, जेकॾहिं माण्हू पोरियो कंदो रहंदो, माण्हू जेकॾहिं त उहो माण्हू हलंदो, उहो माण्हू जीअंदो बि, उहो माण्हू ॿियनि खे बि जीआरींदो। सुणी साणी ॻाल्हि माने तव्हांजो वतन अहिड़ो आहे, लतीफ़ थो चए सुणी साणे ॻाल्हि लही विया लोह, माना उहो ज़ंजीरुनि जो अहसासु ख़तमु थी वञे। माण्हू ज़ंजीरुनि में पियो हुजे, माण्हू क़ैद बंद में माण्हू पियो हुजे, माण्हू अज़ियतनि में माण्हू हुजे, ऐं माण्हू ॿुधे भई शम्स अची वियो आहे, अमेरिका वटां शम्स असांखे सलाम पियो करे खिले वेठो, त फ़िलहालु त असांखां सभु कुझु विसरी वेंदो आहे, ॾुख विसरी वेंदो आहे। सुणी साणे ॻाल्हि लही विया लोह, हीअ जेके असांजा जेके लोह जेके हुआ, जेके ज़ंजीरूं जेके हुयूं, क़ैद जेके हुआ, उहे सभु लही विया। अंदर जा अंदोह, अंदर जा अंदोह लथा ॾुख सुख थिया, माना अंदर जा जेके अंदोह जेके आहिनि, अंदर जा जेके ग़म आहिनि, अंदर जा जेके ॾुख आहिनि, उहे सभु लही विया आहिनि। रुॻो माण्हू सुठनि माण्हुनि जो रुॻो नालो ॿुधे थो, पंहिंजे वतन जो, पंहिंजे वेड़ जो जॾहिं रुॻो माण्हू नालो ॿुधे थो, त माण्हुनि जा ॾुख जेके आहिनि से उहे दूरि थी था वञनि। ऐं मारी जे मारियनि मारियसि की न की, चई मारियनि मारियसि की न की, मुयसि मारुनि लाइ, चई कर लहंदा कॾहिं मुंहिंजी अची ॿार, चई कर लहंदा कॾहिं मुंहिंजी अची ॿार, चई सांभीअड़ा सदा वेठो वाज विझे हियो, विॼुड़ियुनि वेस कया, माली चए विॼुड़ियुनि वेस कया, मथां आई मुंद, मथां मुंद अची वई हली, विॼुड़ियुनि वसण जा वेस कया आहिनि, घुट थी आहे, उॿूं थियूं आहिनि, ककड़ा निकिरी पिया आहिनि आसमान में, कुॾकारूं पिया कनि, चई अखियूं अबाणनि रे, माली चए त सभु कुझु थियो आहे, पर अखियूं अबाणनि रे, बसि न करीनि बूंद, चई मींहुं वसंदो ॿाहिरियूं थी वेंदियूं हलियूं, सभु कुझु थींदो, पर मारुनि खां सवाइ हीअ सॼी धरती तव्हांजी जेका असां गुले गुलज़ार हुजे, माण्हू न हुजनि, कहिड़े क़िस्म जी, जानवर न हुजनि, झंग कहिड़े क़िस्म जी, पखी न हुजनि, मच्छी न हुजे, दरिया न हुजनि, ढंढूं न हुजनि, पर इहे सभु शयूं हुजनि, ऐं जेकॾहिं माण्हू न हुजे त कुझु बि कोन्हे। छो त माण्हू तव्हांजी काइनात जो रूह आहे, माण्हू तव्हांजे काइनात जी ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत तख़लीक़ आहे, ऐं उन माण्हू खे घुरिजे त उहा जेका ख़ूबसूरत जेका तख़लीक़ आहे हिन काइनात जी, हिन कुदरत जी, उनखे विञायो न, उनखे फिटायो न, उनखे ठाहियो न, चए त हीअ है न थियसि हूंद, चई हूंद हाणे चई जीअं असां सां थियो आहे,
मायूस बि थी वियासीं, परेशान बि थी वियासीं, असीं निंधड़का बि थी वियासीं, हलिया मथी लेवल खां हेठि लेवल ते ॾिसूं था। ईअं कोन्हे ॼण त असीं सभु कुझु विञाए वेही रहियासीं। वाइरे जी वेर ऐं छुलूं करियां छपरे, हीअ आराम करण जो वक़्तु आहे। हीअ तहज़ीबनि जी जेका उमिरि आहे, इंसान ज़ात जी तरक़ी जी जेका उमिरि आहे, उन हिसाब सां हींअर इंसान खे त आराम करणु खपे। असां माण्हुनि खे हींअर त सुख ऐं सलामती सां असांखे जेका सो ज़िंदगी गुज़ारणु खपंदी हुई। असांखे जेका सो तारनि ते सितारनि ते कमल विझणा हुआ। पर है न थियसि हूंद जे कर लधाऊं कॾहिं। माना ॻाल्हि इहा आहे त मारवी जी चवे त आउं बंद में वेठी आहियां। बंद में माण्हू आहे, उन ते का बि मयार कोन्हे का उन ते, पर पोइ ही छो जेको आहे बंद में बि असुखी आहे। ॿिया जेके बंदी आहिनि सभु सुता पिया आहिनि कि बंदी ॿिया करार असां लोचूं लोह। माना हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके क़ैद में पिया आहिनि। छो त माण्हू खे ॿार कुटे वञी जेल में वञी विझिबो आहे, उहो चवंदो हाणे बसि ॻाल्हि ख़तमु थी वई, हली असां पंहिंजे पति जो पोरियो कयो, असांखे सज़ा मिली वई। हाणे जेकॾहिं अकुलु अची वियो आहे, जेकॾहिं मौसमूं सम्झ में अची वियूं आहिनि जेकॾहिं, त असांखे हाणे जेको आहे सो इहो जेको गेसर आहे या जेका वेसर आहे या जेके आसरा जेके आहिनि, हिन आसरनि में सॼी ज़िंदगी असां जेको आहे पंहिंजी जेको आहे विञाए छॾी। इन्हनि में जान छॾणु खपे। त जेकसि जे लाही मारू न आहे मलीर। माना त जीअं कॾहिं कॾहिं चइबो आहे मुड़ुसु मुल्क में आहे कोन। मुड़ुसु मुल्क में हुजे त वांझो कीअं जेको आहे सो वस चढ़। त मारवी बि अहिड़ी ॻाल्हि थी करे, ऐं लतीफ़ साईं बि कुझु अहिड़ी ॻाल्हि थो करे। ऐं असीं कहिड़ी ॻाल्हि था करियूं, असीं छा था सम्झूं, उहो असां खां पुछणु खपे। जेकसि जे लाही मारू न आहे मलीर में, माना मलीर आहे, मलीर में मारू कोन्हे। छो धरती आहे, धरती ते ॿियो माण्हू आहे। हिते ईअं ॼण त हिकिड़ो मुल्क आहे, उनमें बादशाह बि आहिनि, उन्हनि जा कोट बि आहिनि, क़ैद बि आहिनि, कड़ा बि आहिनि, ऐं उहे परमतरिया बि आहिनि, उहे ज़ालिम बि आहिनि। हीअं जेको आहे पंहिंजे ॾेह जी जो न्याणियूं जेके आहिनि से उनखे खूह तां खणी था वञनि। हाणे त खणण जी ॻाल्हि ई कोन्हे का, हाणे त अलाए ॻाल्हि किथे वञी बंगले सां लॻी वई। छो जॾहिं अहिड़ी सूरत हाल थी वञे, जॾहिं माण्हू खे इज़त जो अहसासु न थिए, माण्हू खे जॾहिं दर्द जो अहसासु माण्हू खे न थिए, जॾहिं माण्हू खे बेइज़ती जो अहसासु न थिए, त उन में पोइ माण्हू में ऐं जानवर में पोइ एॾो वॾो फ़र्क़ु नथो रहे। पोइ उहो माण्हू सभु कुझु करे सघे। जेको ॾोहारी माण्हू आहे, जेको ख़तरनाक माण्हू आहे, ख़ान थो चवे त असीं माण्हू पंहिंजे लाइ मसाला पाण ठाहियूं था। हीअं त ख़ुदि जेको आहे सो माण्हू जेको आहे सो मसालो थी वियो आहे। जेकसि जे लाही मारू न आहे मलीर में, मुंहिंजी तेलाही अचो कर कोन लहे। भई लाइ माण्हू अस्पताल में हूंदो आहे या जेल में माण्हू हूंदो आहे, या माण्हू कमकार ते वेंदो आहे, पोइ उनजी सार संभाल लहिबी आहे। उनजी हुन मानी खाधी कोन खाधी, उन चांहि पीती हूंदी कोन पीती हूंदी, टाइम घणो थी वियो आहे कोन आयो, छो कोन आयो, बेहोश थी वियो हलियो, किरी पियो या मारिजी वियो हलियो। हीअ जेको हेॾो ख़ूबसूरत जेको आहे कानून जेको लतीफ़ साईं असांखे आहे, जंग जो कानून आहे, पर ख़ुदि असांजी ज़िंदगी जंग थी वई।
ये ख़ुदि असांजी जेका सोसाइटी आहे उहा ॼण त हिकिड़ो जंग जो मैदान थी वई आहे। उन एॾो एॾो खोलो एॾो हीउ जेको असां सियासी जलसनि में बि पढ़ंदा रहंदा आहियूं, यादि बि आहे असांखे, पर इन जे पस मंज़र जी माण्हू खे ख़बर पए त माण्हू जो हा पार्टी कंदो। अॻे माण्हू हीअं थोरी विढ़ंदा हुआ, हीअं जेको आहे लिकी गोलियूं हणंदा हुआ माण्हू गाॾियुनि ते चढ़ी। अॻे जीअं कटकनि जा कटक जे मैदाननि ते लहंदा हुआ, बसि पोइ रेस जो वाट ख़र्च माल इहो मथो ई वियो, रुॻो हुकुम कंदा हुआ बाबा न ठहिया पाण में न ठहिया पोइ शुरू थी वेंदा, पोइ इहो ढुंढ थी वेंदा जेको आहे सो ईअं लाशनि जा। ऐं ईअं जेको आहे सो माण्हू ई माण्हुनि जे मथां पिया सथबा हुआ। पोइ इहो बि ख़बर कोन्हे त केरु थो मारे, कंहिंखे थो मारे, छो थो मारे। ॼण त के इहे जेके हूंदा हुआ उन वक़्त जा हुकुमरान, जेकी उन्हनि जी दौलत हूंदी हुई उहा सॼी फ़ौजुनि ते ख़र्च थींदी। हाणे बि ईअं थो थिए, हिकिड़ो हिकिड़ो जहाज़ उहो अरबनि रुपयनि जो। अॻे बि इहो ई हो, पोइ इहो तलवारूं वठंदा, हाथी वठंदा, घोड़ा वठंदा, ऐं पोइ इहो जेको आहे सो ख़ासि करे जेको आहे सो लोहार, पोइ इहो इन्हनि जा पैर जेका सो ठपींदा हुआ, औज़ार पैरनि जा ठपींदा हुआ इन्हनि जा। माना त हुननि माण्हुनि जो सवाइ जंग जे, सवाइ वेड़े जे ॿियो को मक़सदु ई न हो। त लतीफ़ साईं असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो आइडियम असांखे ठाहे ॾेई वियो हलियो, जेको अॼु बि जेकॾहिं असीं हुनखे सम्झूं, हणणु हक़ु लड़ ॿेली सारण मांझियां ई मरख। जेके मांझी आहिनि, जेके कूपा ऐं कंधार जेके माण्हू, उन्हनि जा मयार थो ॿुधाए त उहे माण्हू रुॻो ईअं पिया हलंदा, रुॻो ईअं विढ़ंदा पिया, ईअं न आहे। ऐं हिकिड़ा माण्हू रुॻो पिया वधंदा आहिनि, ॿिया माण्हू रुॻो पिया विढ़ंदा पिया आहिनि सदाईं, को नतीजो निकिरंदो कोन्हे। ऐं ॿिया माण्हू वरी जेके माण्हू संगती साथी आहिनि, जेके को धकी थियो, को फटियो, को मरी वियो हलियो, पोइ उनजा हथियार संभालणा, उन माण्हू खे संभालणो, पोइ अॻे वॾियूं क़बरूं खणंदा ऐं खूह खणंदा, खूहनि में उछले छॾींदा। पोइ हीअं हेॾे तिमतरांग सां त कोन जेको आहे माण्हू खे पोड़ींदा माण्हू। पोइ माण्हू हज़ारनि जे तइदाद में, लखनि जे तइदाद में माण्हू मरंदा। ॻाल्हियूं था ॿुधूं त माण्हू जा ॾोह था, माण्हू जा ॾकनि, त हे माण्हू कंदा छा हुआ हे माण्हू। ऐं हाणे बि जुनून उहो ई साॻियो ई आहे। हाणे तलवारूं न आहिनि त हाणे चवंदा भाई जहाज़नि ते जेको आहे सो इहो हीअं जीअं ॿिज जी छटिजनि, जीअं ईअं जी छटीनि था जेको आहे सो गोलियूं ई आम माण्हुनि ते। असां ॾिठियूं आहिनि, अफ़गानिस्तान तव्हांजे साम्हूं, ईरान तव्हांजे साम्हूं, इराक तव्हांजे साम्हूं। अञा ताईं जेॾी महिल जंहिं ते कावड़जनि था ओॾी महिल जेको आहे मींहुं खणी था वसाइनि गोलियुनि जो। मालवी जा उहे बैत था पढ़ूं जिन में ईअं थो लॻे हिकिड़ी स्टेट आहे, स्टेट खे छा हुअणु खपे उहो तव्हांखे बि ख़बर आहे। किताबनि में ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं पढ़ियूं अथऊं, जमहूरियत जे बारे में बि ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं पढ़ियूंसीं, फॉर द पीपल, टू द पीपल, सभु कुझु। पर जमहूरियत में पीपल खां सवाइ ॿियो सभु कुझु आहे। नालो आहे पर उन खां सवाइ जेको आहे सो त जेके हुकुमरान जेके आहिनि ऐं ॿी जेका रयत आहे, ॿिया जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे जेको आहे लतीफ़ साईं कीअं सो मालवी जे हवाले सां ॾिसे
उहे माण्हू ज़ुल्म कीअं था कनि, उहे माण्हू धाड़ा कीअं था हणनि, उहे पंहिंजनि माण्हुनि खे कीअं था भाईनि पंहिंजी रेत खे। हाणे उहो अचो ॾिसूं त हिन मालवी जे सुरम सां लतीफ़ जेको आहे सो कीअं थो असांखे उहा कहाणी ॿुधाए। चए थो त उमिरि आंदी मारवी मथां तड़ तड़े। हाणे उनजा मंज़र ॾिसंदा वञो त इहे असांजा जेके हुकुमरान जेके आहिनि, असांजा जेके बादशाह जेके आहिनि, उन्हनि माण्हुनि जा रवैया छा आहिनि उन्हनि माण्हुनि जा असांजा। चई जुसो ज़ंजीरनि में रातो ॾींहुं रड़े। हिकिड़ी का माई आहे, हिकिड़ी का केजाणी आहे, या का सॼी क़ौम आहे। चई जुसो ज़ंजीरनि में रातो ॾींहुं रड़े। चई कैदनि मंझि करे संग न वठजनि सुमरा। सुमरे बादशाह खे मुखातिब ते चवे थी त हीअं संग कोन वठिबा आहिनि। ही मिसकीन माण्हू, उन्हनि खे तड़नि तां तड़े अचिजे, यरगमाल करे अचिजे, धाड़ेलनि वांगुरु चोरनि वांगुरु खणी अचिजे ऐं पोइ चइजे त पाण मिटी माइटी था कनि। ईअं मिटियूं माइटियूं न थींदियूं आहिनि। असीं बादशाह न आहियूं, असीं मिसकीन माण्हू आहियूं, पर अशराफ़ आहियूं, असीं क़दुरदान माण्हू आहियूं, असांजा क़दुरु थींदा आहिनि। असां जूं परियूं आहिनि, असां परियूं कोन वरितियूं आहिनि। चई हमीर जे हाने जी मूं न परवड़ी। मारी थो ॿुधाए त मूंखे ख़बर ई कोन हुई त हमीर जेको आहे हीअं असां सां जेको आहे हाञो कंदो। चई हमीर जे हाने जी मूं न परवड़ी माम। चई उमिरि आयो ओचितो, चई उमिरि आयो ओचितो काहे खणी काम। चई छॾियमि हीला हिन हंध जा हींअरे भॻी हाम। उहे जेके हींअरे जूं दिलि जूं जेके ताक़तूं जेके हूंदियूं आहिनि, उहे कॾहिं कॾहिं जेके आहिनि हारिजी वेंदियूं आहिनि माण्हू। ऐं माण्हू जे वस में जेतिरो हूंदो, जेतिरो हीलो वसीलो माण्हू करे सघंदो, ओतिरो कंदो। चई सरचनि जा सलाम, चई सरचनि जा सलाम मियां मलीरा आया। अछो कोट उमिरि जो ॾिसियो थी दरां। मारली चए थी जेको हाकमनि जो हीउ उमिरि जो जेको वाइट हाउस आहे, उहो ॾिसां थी मूंखे डपु थो थिए त हीउ आहे छा। ही हेतिरा माण्हू ही क़ैद करे वेठा आहिनि ऐं हुकुमरान अहिड़ा थींदा आहिनि। चई अछो कोट उमिरि जो ॾिसियो थी डरां। चई हुत पोञाड़ी पटनि में वतन शाल वरां। चई हुत पोञाड़ी पटनि में वतन शाल वरां, जंहिंजे आऊं हित मरां। मारली चवे त जे आऊं हित मरां त निजामड़ मलीर ॾे। चई जेकॾहिं आऊं हिते मरी बि वञा हिते, त मुंहिंजो जेको मड़ आहे हिते न पूरजो। त निजामड़ मलीर ॾे, इहो मुंहिंजो जेको मड़ आहे इहो मलीर न खणी वञिजो। चई अछा कोट उमिरि जा ॾिसियो थी डरां। जेके हुकुमरान पंहिंजा हुजनि, हुकूमतूं पंहिंजूं हुजनि, त लतीफ़ खे इहा शाइरी छो करणी पए, उन वक़्तु बि छो करणी पए। अॼु बि ईअं ॼण त जेको आहे सो इहो 4 ॾींहं हिन करोड़नि जे ज़माने खे आज़ादु ॾिठा, हिन नसीर ख़ान बि जेको आहे सो उन मुग़लनि सां मुआदो अटकायो। उन खां पोइ मुसलसिल ॼण त इहा कब्ज़ागिरी जेका आहे उहा अञा ताईं उहा साॻी जी साॻी आहे। ऐं ॿुधाए थी त हुत पोञाड़ी पटनि ते। चई हुत पोञाड़ी पटनि ते चांगारीन चढ़ा। माल आहे हुनजा जेका वॼनि था, चढ़ा था वॼनि पिया उन्हनि जा। संभारूं बि चवंदा आहिनि, चढ़ा बि चवंदा आहिनि, पोइ टलियूं।
चई हुत पोंजाड़ी पटन में चांगारीन चढ़ा, चई कादर भन कड़ा त मिला मारवड़नि खे। माना हुनजो प्रोग्राम छा आहे हुनजो? ठीकु आहे, क़ैद में ज़िंदगी गुज़ारणी आहे, चवंदा बसि साह आहे, 2-3 ॾींहं गुज़री विया, 2-3 ॾींहं गुज़री वेंदा हलिया। जेकॾहिं मिड़ी रुॻो ईअं साह खणणो आहे, पोइ त माण्हू क़ैद में बि माण्हू वेठो, उते बि माण्हू मज़े सां ज़िंदगी गुज़ारे सघे थो। घटि में मानी जी ग़लती कान हूंदी, बोड़ मिलंदो, भर्त मिलंदो, जहिड़ो हाल हूंदो, जहिड़ियूं हुकूमतूं हूंदियूं, उहो पिनो तव्हांखे पिया खाराईंदा। पर उते बि जेको आहे इहो ई आहे, ख़ुदा खां इहा दुआ थी घुरे, कादर भन कड़ा। हीअ जेके क़ैद आहिनि, हीअ जेके कड़ा जेके आहिनि, इहे असांजा भञूं, असांजा इहे लाहियो लोह लाहियो असां सां, त मिला मारवड़नि खे। त मारवड़नि खे मिलणो आहे, असल ॻाल्हि आहे त मारवड़नि सां, आवाम सां मिलणो आहे। कि पखे में पेही, कि पखे में पेही कहिड़ी हाज हमीर, कि छो तूं असांजे जेका इहा कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई, तूं छो असांजे पखे में पेई आहे। माना इहे क़ाइदा हिकिड़ा कानून आहिनि, जेकॾहिं केॾांहुं केॾांहुं वेंदो त बि जेको आहे सो माण्हू सॾु कंदो, इतला कंदो माण्हू, ईअं कंहिंजे घर में काहे पे केरु जेको आहे सो अचणु ॾींदो। माण्हू जंहिं वक़्तु पंहिंजे घर में जेको आहे सो माण्हू फूके फूके थो वञे, ही मारी उमिरि खे थी चए त पखे पेही आए कहिड़ी हाज अमीर, कहिड़ो असां में तुंहिंजो कमु हुयो आए असां वटि। चई तो ॾिठे मूं भउ थियो, हुकुमरान खे ॾिसिजे त माण्हू खे ख़ुशी थियणु खपे माण्हू खे न, पर माण्हू धाड़ेल खे ॾिसंदो आहे, चोर खे ॾिसंदो आहे, या के खून ख्वार जानवर खे ॾिसंदो आहे त माण्हू खे डपु थींदो आहे। माना उनजो मतिलबु इहो आहे त बादशाह चङा माण्हू कोन हुआ, ऐं अञा ताईं बि लॻे थो त उहो साॻियो ई सिलसिलो हिननि माण्हुनि जो हले पियो। चई तो ॾिठे मूं भउ थियो, चई सोचो मुंहिंजो शरीर, चई मुंहिंजे शरीर में ॾकिणी वठी वई, डपु वठी वियो। चई मियां मंझि मलीर, चई मियां मंझि मलीर अॻु न ॾिठी कॾहिं, चई मलीर में अहिड़ी हालत कॾहिं बि कान ॾिठी। चई मियां मंझि मलीर कॾहिं अॻु न ॾिठी कॾहिं, चई अॻु न आए कॾहिं पखे में पेही, उमिरि खे थी चए त अॻे बि त हुअं, चई अॻु न आए कॾहिं पखे में पेही, चई उमिरि ॾिठे तुंहिंजे ॾके थी ॾेही, चई उमिरि ॾिठे तुंहिंजे ॾके थी ॾेही, चई सॼो ॾेह थो ॾके, सॼो मुल्क थो ॾके पियो। माना उन ज़माने में बि इहो जहांगीर जो ज़मानो हो, इहे मुग़ल हुआ, मुग़लनि जा हिते जेके से तुरखान ऐं इहे जेके अरगोन हुआ, इहे उन्हनि जा कमदार हुआ। पछाड़ी इहो पोइ कलोड़नि खे बि कुझु वक़्तु इन्हनि खे बि जेको आहे सो ॾिनऊं कमदारी इन्हनि खे बि, ऐं यार मोहम्मद ते हथु रखियऊं। यार मोहम्मद जेको आहे सो छान ई भरी ऐं ॾनु भरियो, उन खां पोइ जेको आहे सो माना ॻाल्हि इहा आहे त उन ज़माने में जंहिं ज़माने में लतीफ़ ॼमे पियो, लतीफ़ हिन धरती ते आयो आहे, उन ज़माने में हालतूं केॾियूं ख़तरनाक हुयूं। माना उहो वतंदा हुआ जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे सो मारूंदा, ॻोठनि जा ॻोठ तबाह कंदा। पोइ कॾहिं मदद ख़ान, कॾहिं नादिर शाह, कॾहिं केरु, कॾहिं इहे मंगोल, ऐं हींअर जेके वरी कानूनी तरीक़े सां इहे माण्हू काहे पिया। हाणे पोइ उन में जेको आहे सो को पाकिस्तान जो सर्टिफिकेट खणियो अचे, को जेको आहे सो मुस्लमान जो सर्टिफिकेट खणियो अचे, ऐं अलाए केतिरा सर्टिफिकेट ई माण्हू खणी जेको आहे सो, ऐं पोइ थींदो ईअं जे जेके मिसकिन जेके माण्हू असुलु धरती जा धणी आहिनि, उहे वेंदा खुटी वेंदा हलिया, उहे की बीमारी में मरी वेंदा हलिया, की बुख बदारी में हलिया वेंदा,
ऐं हीअ जेके ॿाहिरां जेके अचनि था लाज़मी अकेला कोन था अचनि, हीअ डोमिसाइल ऐं शनाख़्ती कार्ड ईअं कोन था ठहनि। इन्हनि खे असांजा ॿाहिरि ठाहे था ॾियनि, उन्हनि खे ॾोकड़ खपे उन्हनि खे। हीअ तव्हांजा DC, तव्हांजा AC, हीअ तव्हांजा जेके सभु जेके हुकुमरान जेके आहिनि, छो जेके खणणी आहे त सभिनी ते खणो। ख़ासि करे इहे जेके गद्दार जेके असांजा आहिनि, जेके असांजा था चऊं, जेके गॾिया वेठा आहिनि दुश्मन सां, उहे जेसिताईं उन्हनि सां गॾियल हूंदा तेसिताईं असीं छा कंदासीं तेसिताईं। ऐं मारी थी चए त अॻु न आहे कॾहिं पखे में पेही, ॼण त ई ॻाल्हाए वेठो न बाक़ाइदे सफ़ारती तहलकात। माना असांजा जेके हुकुमरान जेके पखे में पेही आया आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो अची अॼा आहिनि, असांजे दिलियुनि में अची छावणियूं अची अॼियूं आहिनि, ऐं जीअं हुननि खे वणे थो तीअं था कनि। असीं त दाह बि कोन था करे सघूं, घोड़ा बि कोन था करे सघूं। ऐं हिते 4 माण्हू जेके अचनि था निकिरनि था, पोइ उन्हनि जी एॾी वॾी साही आहे कोन, वॾियूं ॻाल्हियूं बि कनि था, वॾियूं दावाऊं बि कनि था। ऐं माण्हू जा मसाइला आहिनि उहे निकिरी था अचनि, माण्हू इंतज़ार में वेठा आहिनि त को मुड़ुसु माण्हू हुते मैदान ते अचे त असीं जेको आहे हुनजी मदद करियूं। पोइ माण्हू सभिनी जी मदद कई आहे, मुलनि जी मदद कई आहे, कामरेडनि जी मदद कई आहे, वॾेरनि जी मदद कई आहे। इहे धारिया पंहिंजा परावा सभिनी खे जेको आहे सो असां जेको आहे ॻिची में जेको आहे सोणे नांग वांगुरु हार करे असां ॻिची में विझी छॾियो। हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे, पिया असांखे ॾंकीनि, ऐं असीं रुॻो चऊं था न मिड़ी ख़ैरु आहे जेको आहे अॼोको ॾींहुं गुज़री वियो, अॼु सुभाणे को बि गुज़री वेंदो। चई न ॼाणा केही कंदो पर पवारसी, मतिलबु चए थो ख़बर कोन्हे का। हीअ जेको पंहिंजी मर्ज़ी सां कानून ठाहिनि था ऐं पंहिंजी मर्ज़ी सां जेके कानून खे ठाहिनि था, माना हिननि माण्हुनि खे अहिड़ो को बि अकुलु कोन्हे को त की अहिड़ा के मुस्तक़िल कानून मुस्तक़िल क़दुरु जोड़े छॾिजनि जंहिंमें घटि में घटि तव्हांजे स्टेट जा बुनियाद न टुटनि। घटि में घटि उन घटि में घटि जेके क़ौमूं जेके आहिनि उन्हनि जूं जेके तारीख़ी जेके हैसियतूं जेके उन्हनि जूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके तारीख़ी जेके हक़ आहिनि उहे घटि में घटि केरु न लताड़े, उन्हनि जी केरु लताड़ न करे, पोइ प्रोसेस मां गुज़री इहे सभई माण्हू ॿाहिरि थी वेंदा आहिनि। पर उनजे लाइ उन्हनि माण्हुनि खे वक़्तु खपे, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो मौक़ा खपनि, बराबरि मौक़ा खपनि, हिकु कड़ा मौक़ा खपनि उन्हनि माण्हुनि खे। हिकु जहिड़ी तइलीम खपे, हिकु जहिड़ो खाधो खपे, हिकु जहिड़ियूं इस्पतालूं खपनि। घटि में घटि इहे 2-3 शयूं तव्हां माण्हुनि खे। ऐं असुलु शइ आहे त माण्हू जो जेके सलाहियतूं आहिनि उन सलाहियतनि मुताबिक़ जेको आहे सो माण्हू खे तव्हां पोरे करण जो तव्हां हक़ु ॾियो। माना इन खां वधीक ॿी कहिड़ी बदकिस्मती थींदी जो माण्हू कमु करण जे लाइ तयारु आहिनि ऐं हेॾी ख़ुदा जी धरती पई आहे, तव्हां माण्हुनि खे कमु ॾियण जे लाइ तयारु न आहियो। तव्हां घटि में घटि जेको आहे माण्हुनि खे कमु त ॾियो, तव्हीं त कोन था करियो। तव्हांखे रुॻो प्लानिंग करणु कोन थी अचे। हीउ सिंधू दरिया हेॾो सारो जेको आहे सो डेम ठहियो पियो आहे, हीअ सिंध जी सींध आहे, तव्हां हुनखे भरे छॾियो, समुंड हेठि पाणी खे छॾींदो कोन ऐं सॼी सिंध आबाद थी वेंदी। हली मथां बि जेका आहे पिया जेका असां पाणी पीअंदा त ॿारी थी चए त छन न छॾे आहियां कुछनि में कोठनि, चई ईंदे पेड़ में उबता पेकड़ा पेरनि ते हथड़ियूं हथनि ॼंघूं ॿाहूं काठ में। माना हीअ जेका सूरताल ॿुधाए पियो लतीफ़ साईं, जेका सूरताल ॿुधाए पियो ऐं मारवी जेका हीअ वारदात ॿुधाए, माना आहियां त कोट में पर उते बि जीअं आऊं ईअं ॼण त उरिया आहियां, अमुन में न आहियां, ग़ैर महफ़ूज़ आहे। चई छन न छॾे आहियां कुछनि में कोट, को छन, को माना न, छन माना ढक, चए को ढक कोन्हे, ॼण मैदान ते अची वियासीं। नंदलाल थो ॿुधे उमरकोट मंझां, साईं इस्माइल खोसे साहिब जी महिरबानी ऐं महिराण बीलवारी शरीफ़ खां गॾियो वेठो आहे असां सां, ऐं ख़ावर क़बूल आई। तव्हां सभिनी जी महिरबानी आहे। थी सघे थो सभिनी जा नाला बि न वठी सघां, ॾिसी बि न सघां, बसि रुॻो डिॼूं पिया थी सिग्नल हेठि मथे थी विया त पाण वारो इहो जेको उन करे जेके 2-3 जेके लतीफ़ साईं जा जेके बैत आहिनि इहे पढ़ी वठो।
जो सफ़र में आहियूं, सफ़र में एॾियूं वॾियूं हुजतूं कोन्हे, पर जिते वञूं था उते महबूब आहिनि ऐं सुठा दोस्त आहिनि, सुठा अज़ीज़ आहिनि, उहो मौक़ो मिले थो ऐं एतिरो असांखे बर्दाश्त कनि था जी तव्हां सां असीं मुखातिब थी सघूं। जे हथड़ियूं हथनि ॼंघूं ॿाहूं काठ में, हीअ रुॻो शाइरी न आहे, शाइरी में मुबालगा बि थींदा आहिनि। शाइरी में जेको आहे सो तमामु घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हक़ीक़तनि सां हुनजो तअलुक़ न हूंदो आहे, उहे बि हूंदियूं आहिनि। पर हीअ असां हींअर बि असां वटि थिए थो, हींअर बि जेको बेवस माण्हू आहे जेको ॿधिजी थो वञे, भले केॾो बि ढिंग हुजे, अशराब माण्हू हुजे, पर करे वारे में अची वियो हलियो त उनखे जेको आहे सो मुंझ करे रखंदा हुआ। पोइ पिया माफ़ियूं वठंदा। सिराज भली करे ऐं ॾोकिरी मां सिराज सुहो बि आहे, असां सां गॾु वेठो आहे, इहो लतीफ़ साईं जो आशिक़ु आहे, शायदि लतीफ़ साईं ते PhD बि करे पियो, कमु बि करे पियो लतीफ़ साईं ते। महिरबानी तव्हांजी। चए ज़ेरिए ॿेड़िए मारी चए ज़ेरिए ॿेड़िए लोह में घटनि थियसि गाह, चए सौंके संदे सूमरे हॾ न चाढ़े माह, चए सौंके संदे सूमरे हॾ न चाढ़े माह, चए सरतियूं दुआ किजा त भरम भारोड़ीअ रहे। चए हयाती जो ख़ैरु आहे, हयाती अचणी वञणी आहे, पर हीअ जेका ही भारोड़ी जेका आहे, इहा जेका लॼ आहे जेका, इन जो भरम रहे, इन लोई जो भरम रहे, इहा लोई बचे, इहा इज़त बचे। इहो ई आउं सम्झां थो ख़ूबसूरत क़दुरु आहे ज़िंदगी जो, इहो ई रहे थो, इनखे ई दुआम आहे। सरतियूं दुआ कजा, लतीफ़ थो चए त मुंहिंजूं सरतियूं कहिड़ी दुआ, भई माण्हू दुआ चवंदा बाबा पुट ॼमनि, दुआ घुरंदा आहिनि बाबा मर्कज़ वधे, माल वधे, दौलतूं वधनि, बादशाही मिले। ही माण्हू कहिड़ी दुआ थो घुरे? सरतियूं दुआ कजा त भरम भारोड़ीअ रहे, जंहिं मंझि अछी उन, जीअं जेका भारोड़ी जेका आहे, इहा जेका मुंहिंजी लोई आहे, इहा मुंहिंजी जेका लॼ आहे, चए लोह जा विया लही नेर लहे नींहं जो, चए लोह जा विया लही नेर न लहे नींहं जो, चए मारवड़नि धारा माड़ीअ, मारवड़नि धारा माड़ीअ ॾोहला ॾींहं थिया, चए ॾेही ॾूर विया ॾियां ॾोरा पा कन खे। गागनदास तो ॿुधे, ॾिसो ॾेही ॾूर विया, हे असांजा जेके ॾेही हुआ उहे त मुल्क ई छॾे विया हलिया, ॾूर विया हलिया माना या त गुज़ारे विया हलिया, वरी ईंदा ई कोन। ॿिया ॾूर विया माना लॾे विया हलिया, माना ही मुल्क उन्हनि खे कोन वणियो या असां हुनखे रहणु कोन ॾिनो। हाणे ॾोरा पा जे माईअ जे कंहिंखे ॾियां, चई ॻिची गाना लोह जा। ऐं इहे हक़ीक़तूं लतीफ़ साईं जे ज़माने में हुयूं, लतीफ़ साईं ॿुधियूं हूंदियूं। ऐं उन ज़माने में जेका लाज़मी कम्यूनिकेशन जा वसीला हूंदा, खणी रेडिया ऐं टेलीविज़नूं ऐं इहे शयूं न हुजनि, पर उन ज़माने में माण्हू जे हथनि जे मार्फत ईअं जेको आहे ख़त पहुचाईंदा हुआ, पट पहुचाईंदा हुआ माण्हू, कम्यूनिकेशन जा तरीक़ा हुआ, ख़बर पवंदी हुई फलाणो माण्हू चढ़ी आयो आहे। ऐं घमसान जी जंग, अॻे जंगियूं हलंदियूं 6-6 महीना 8-8 महीना, घेरा करे वेठा हूंदा, पोइ हुनजी रसद बंदि कंदा, हुनजो अन्न बंदि कंदा, मानी बंदि कंदा, पाणी हुननि जो बंदि कंदा, उन खां पोइ छा कंदा, पोइ मजबूर थी पोइ उहो जेको आहे गेट खोलींदा।
पर उहो गेट खोलींदा, उन गेट खोलण खां अॻु में हू छा छा कंदा हूंदा उहो ॿुधण जहिड़ो ई न आहे। माना उहे जेके बादशाह जेके हूंदा या जेके वॾा जेके माण्हू हूंदा हुआ उन्हनि में हुकुमरान, छो त ॿाहिरि जेको हीउ ज़ालिम जेको हुकुमरान जेको दहशतगर्द बीठो आहे, उनखे ख़बर ई थी हे असांखे मारींदा, हे असांखे हे सिर बि लाहींदा, हे असांजूं खलूं बि लाहींदा, हे असांजूं, ऐं असांजा जेके बच्चा ॿार न्याणियूं छाणियूं इन्हनि खे अॻुवा कंदा, फुरींदा इन्हनि खे, ऐं पोइ हीउ पंहिंजो पाण खे माण्हू मारींदा हुआ, बचनि खे मारींदा हुआ, न्याणियुनि खे मारींदा हुआ। पोइ वरी मायूं जेके हूंदियूं हुयूं सतियूं थींदियूं हुयूं। हीउ केॾो कोराम तव्हांजे धरती ते थियो आहे, इहो कांट इमेज आहे। ऐं तव्हां जेकॾहिं तव्हां चाहियो था त रुॻो तव्हां इनफ़रादी तौर ते बचो, तव्हांजा ज़ाती गर्ज़, ज़ाती तव्हांजा मफ़ाद जेके घर ऐं तव्हांजा बचा बचनि, ऐं दुनिया वञी जेको आहे खॾ में पवे, या मुंहिंजो छा वञे, असांजो छा थो वञे, यार पंहिंजो छा वञे, पाण त बची वियासीं। इहो जेको ख़तरनाक जेका बीमारी जेका असांजे अंदरि में पई आहे, इन बीमारी में जान छॾाइणी पवंदी। जॾहिं बि कंहिंजो तोक टुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। इहो शेख नज़म जो हिकिड़ो टुकड़ो आहे त जेसिताणी असां ईअं महसूसु नथा कयूं, भले हू कहिड़े बि जेको आहे मुल्क में वेठो आहे, अफ्रीका में, अमरीका में वेठो आहे, पर जेकॾहिं उते उनजो तोक टुटे थो, आज़ादु थो थिए, असांखे चोथी ख़ुशी थिए। छो त इहा जेका आज़ादी जेका आहे सा इहा कॉमन वैल्यू आहे। असां जेकर असांजी आज़ादी थिए थी त दुनिया खे ख़ुशी थियणु खपे, पर असांजी त अॼु बि इहा हालत आहे। असां त पंहिंजो पाण खे ग़ुलाम करे छॾियो। असीं माण्हू पंहिंजे ख़्वाहिशनि जा ग़ुलाम थी विया आहिनि, मजबूरियुनि जा ग़ुलाम थी विया आहियूं। नंढड़ियूं नंढड़ियूं चाहतूं, नंढड़ा नंढड़ा नशा, नंढड़ियूं नंढड़ियूं जेके कावड़ूं, असीं या त सॼो ॾींहुं वेठा विढ़ूं या सॼो ॾींहुं वेठा कावड़जूं, ऐं कावड़जूं त पोइ सॼी ज़िंदगी छुटासीं। इहा शइ बचाइणी आहे, इहो अख़लास बचाइणो आहे, या मोहबत बचाइणी आहे। इहो ई माण्हू तब्दील थींदो। इहो माण्हू तब्दील न थींदो त ॿियो जेको असां खां पोइ जेको माण्हू अचे थो उहो तब्दील थींदो। पोइ हुनखे ॾंड ॾोह थोरा वधीक भरणा पवंदा, पर जेकॾहिं असां जेको स्क्रेप साफ़ करे वियासीं, जेकॾहिं का चरी खणी वियासीं, त ईंदड़ जेको असांजो नस्ल आहे उनखे घटि में तमीर में आसानी थींदी। गिची गाना लोह जा, गिची गाना लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीर, के पेकड़ा पेरनि में, के पेकड़ा पेरनि में, कोठियुनि अंदरि कीर, के चारी चौगाननि में, के चारी चौगाननि में वायत कनि वज़ीर, कि छन न छॾे आया अहिड़ी सिट शरीर, कि छन न छॾे आया कि अहिड़ी सिट शरीर, कि मुंहिंजो जेको वजूद आहे, मुंहिंजो जेको शरीर आहे सो इन कंडीशन में आहे। छन न छॾे आया, न छॾे में आया न को छन में आया, माना त कोट में आया पर उते कुझु न, माना उते मां ग़ैर महफ़ूज़ आहियां। उते के मारू जाम मलीर, के मारू जाम मलीर, पुछ की पवार खे। हाणे हिते वरी सिधो सो जेको आहे सो राब्तो पंहिंजे मारू सां थी करे, ऐं मारू खे जेको आहे सो दरख़्वास्त थी करे, मारू जाम मलीर, पुछ की पवार खे।
हाणे इहो मारवी त आउं ईअं सम्झंदो आहियां त लतीफ़ जो जेको रूह आहे, लतीफ़ जी शाइरी जो रूह आहे, ऐं असां माण्हू जी जेका वॾे में वॾी जेका वथ आहे जेका ज़िंदगी जी, जेकर असीं सम्झूं था त हीअ ज़िंदगी बामाना आहे, ऐं ज़िंदगी जो को मफ़हूम आहे, ज़िंदगी जो को मक़सदु आहे, हीअ जेका काइनात जेका ख़ुदा जेका ठाही आहे, इहा जेका अजाई न आहे त पोइ त ज़िंदगी जो जोहर सवाइ लॼ जे, सवाइ इज़त जे ॿियो को बि कोन्हे। ख़ुशियूं, माण्हू सुठी मानी खाईंदो, माण्हू खे ख़ुशी थींदी, सुठो माण्हू जो घरु हूंदो, माण्हू जो मान वधंदो, माण्हू जी सुठी गाॾी हुअणु खपे, सुठो माहौल हुअणु खपे, सुठियूं हुकूमतूं हुअणु खपनि, सभु शयूं हुअणु खपनि। इहे माण्हू जी जेका मादी जेका ज़िंदगी आहे उनजे लाइ ज़रूरी आहे, पर माण्हू रुॻो मादी न आहे, माण्हू रुॻो मादे जो ठहियलु न आहे, माण्हू खे रूह बि थींदो आहे, माण्हू खे वीहन बि थींदो आहे, माण्हू जो किरदार बि थींदो आहे, माण्हू जो तारीफ़ बि थींदो आहे। उहो जेको नालो आहे जेको आहे सो माण्हू खे बचाए थो, उहो जेको तारीफ़ आहे, उहो जेको कैरेक्टर आहे, उहो माण्हू खे बचाइणु खपे। ऐं उन कैरेक्टर ठाहिण जे लाइ नंढिड़ियूं नंढिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरी कोन्हे तव्हीं हरूभू जेको आहे वॾा जेके आहिनि से मार्का सर करियो ऐं तव्हां वॾियूं जंगियूं वॾियूं तव्हां जेको आहे सो फतेह करियो। उन खां पोइ ताईं वरी नंढिड़ियूं नंढिड़ियूं ॻाल्हियूं जेकॾहिं असां जेके रहिजी वियूं ॻाल्हियूं आहिनि, फ़र्ज़ु करियो मिट माइटनि, सभिनी जा मिट माइटनि, ऐं असांजो मिटनि माइटनि सां कहिड़ो रवैयो आहे, मिटनि माइटनि जो असां सां कहिड़ो रवैयो थी वियो आहे, असीं हिक ॿिए सां कीअं था हलूं। आमरवाजी ॻाल्हियूं बि आहिनि, नंढिड़ियूं ॻाल्हियूं बि आहिनि, पर असीं सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि, हाणे त हू जबरी तौर ते वेठा आहियूं या बीमारी जे करे वेठा आहियूं, पर हू बि फिरी माण्हू वरी पंहिंजे घर ईंदो आहे। छो थो माण्हू घर अचे थो फिरी, छो त बेहिजाबी जेका तव्हांखे तव्हांजे घर में मिली सघे थी उहा ॿिए हंधि किथे बि कान मिलंदी। मानी तव्हांखे जहिड़ी बेहिजाबी सां पाण वञी तव्हां रंधिणे मां कढी खाईंदा, तव्हांखे केरु झलींदो कोन, पर ॿिए हंधि ओताक ते वञो, मिट माइट वटि वञो, होटल ते वञो, तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो आहे। त असांजी वेझे खां वेझी जेका दुनिया आहे उहो असांजो घरु आहे। वेझे खां वेझा जेके असांजा जेके मददगार जेके आहिनि, असांजा सहूलियतकार जेके आहिनि, उहे असांजा मिट माइट। उन खां पोइ ॿी दुनिया आहे, उन खां पोइ ॿाहिरि तव्हांजा मिट माइट बि हूंदा, परे जा हूंदा, कारोबारी तलकात बि तव्हांजा हूंदा, तव्हांजा सियासी तलकात बि हूंदा, समाजी तलकात बि हूंदा, पर इन्हनि सभिनी जो जेको दारो मदार उहो सॼो तव्हांजी दुनिया ते आहे। तव्हांजी दुनिया जंहिंजा तव्हीं बादशाह आहियो, घर जो हर जेको वॾो आहे उहो बादशाह आहे पंहिंजे घर जो। हा अदा फ़क़ीर अलबस्ती देरि सवेर आहे, तुंहिंजी महिरबानी यार, असीं तव्हां सभिनी खे अॼु यार पंहिंजो मौलाई ज़मीर बलोच बि अॼु ऐं सम्झां थो त नई संगत आहे या मूंखे अॼु ॾिसण में थो अचे। असीं त इलाहियुनि दोस्तनि जो इंतज़ारु था करियूं जेके अञा ताईं आया कोन्हे, ऐं इहो तव्हांजो साथ सलामत हूंदो त हीउ जेको सफ़र आहे जेको लतीफ़ जो, इहो हूअं ई अणखुट आहे ऐं इहो जारी रहंदो। अॼु मारवी पढ़ीसीं, मारवी जा कुझु बैत पढ़ियासीं, मारवी जो तमामु वॾो दास्तान आहे।
पर इहे पाण सभु इन लाइ था पढ़ूं त जीअं असीं जेके माण्हू ज़िंदगीअ जे राहनि में जेके रुली वियासीं, असीं जेके मायूस ऐं परेशान थी वियासीं ऐं बेवसी जे आलम में जेके अची विया आहियूं, असां माण्हुनि खे लतीफ़ साईं खां करेज खपे थी, लतीफ़ साईं खां असांखे मवाद खपे थो, असांखे रहनुमाई खपे थी असांखे। ऐं असीं सभई माण्हू जेके कॉन्शियस माण्हू, ऐं असीं सभई माण्हू जेके, छो त माण्हू ॿिया बि इलाही वेठा आहिनि, पर सभु त मूंसां गॾु कोन्हे न को आउं सभिनी सां गॾु वेठो आहियां। माण्हू हीअ जेके माण्हू लतीफ़ ॿुधनि था, लतीफ़ जेको आहे तव्हांखे अन जी पार्टी त कोन थो ॾिए, तव्हांखे पैसनि ठाहिण जी जॻह त तव्हांखे मशीन त कोन थो वठी ॾिए तव्हांखे। हीअ तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांखे केॾांहुं वञिणो, तव्हां केॾांहुं हलिया विया। हाणे अॼु नंढड़ियूं ॻाल्हियूं इन पंहिंजे क़ुर मंझां जेके हुन असांजे माइटनि जे बारे में, असांजे बारे में जेके ॻाल्हियूं कयूं, छो त आउं त जीअं जीअं क़ुर खे ईअं थो लॻे त असांजे मिज़ाजनि जूं ॻाल्हियूं आहिनि, असां हुनखे हरू भरू आसमानी ॻाल्हियूं, आसमानी किताब सम्झी हुनखे छॾे वेही रहियासीं असीं हुन। ऐं माउ पीउ सां ख़ुदा फरमाए थो ऐं माउ पीउ सां सुहिणो सलूक करियो, ऐं ॿियनि रिश्तेदारनि सां पिणु। माना जेका पहिरीं ॻाल्हि आहे उहा साॻी ॻाल्हि सादर थिए थी, को फ़िल्सफ़ो कोन्हे हिन में, को हुन में अगड़म बगड़म कोन्हे, को रंग रोगन कोन्हे, ॾाढी सवली ॻाल्हि, सादी ॻाल्हि। हालांकि अबे अमा जी असांखे पारत न करणु खपे कंहिंखे, पर असांखां बि का ही ॿी कुवत आहे जेका असांखां मथे आहे, जेका असांजी घणघुरी आहे, असां सां गॾु। न त असांखां वधीक ॿियो केरु, पर पुट खां वधीक, धीउ खां वधीक ॿियो केरु पीउ अबे अमा खे भाईंदो। सुहिणे सलूक जो मतिलबु फ़क़ति दुआ सलाम ऐं रुॻो ख़ुशि ख़ैराफ़त न आहे। सुठे सलूक जो मतिलबु आहे जेॾी महिल बि उन्हनि खे जंहिं शइ जी ज़रूरत पवे उहा उनखे हक़ी ऐं हाज़िर थी मिलणु खपे, माना उनजी मदद थियणु खपे, उनजी ख़िदमत थियणु खपे। उनजी इंसान खे माल दौलत वाक़ई प्यारो हूंदो आहे, माण्हू खे माल दौलत चरियो थी पियो आहे माण्हू माल दौलत जे पुठियां, कि उनजे बावजूद रिश्तेदारनि जी माली मदद ज़रूरु करणु घुरिजे। हीअ सूरत बकर जी 177 सूरत आहे। ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके आउं बि कंदो आहियां, मज़ा सम्झो थी रुॻो आउं थो ॻाल्हि करे, पर क़ुर में जॾहिं ॻाल्हि अची वई इहा ॻाल्हि मुस्तंद थी वई, इहा ॻाल्हि लिखिजी वई हली, इहा ॻाल्हि त असांखे दौलत प्यारी आहे, पंहिंजा मफ़ाद बि प्यारा आहिनि, पंहिंजा बचा बि प्यारा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हां माण्हू आहियो, सुभाणे तव्हां सां अहिड़ी हालत थी सघे थी त थी सघे थो इहो तव्हां वटि हींअर जेको हाल ऐं हूंदा इहो न हुजे, थी सघे तव्हां वटि पैसो न हुजे, कॾहिं कॾहिं वाचूड़ो ईंदो आहे, सभु कुझु ख़तमु थी वेंदो आहे, मथां सुभाणे तव्हांखे मदद जी ज़रूरत पवे, छो त माण्हू खे माण्हू जी मदद ज़रूरत पवंदी। ऐं इन लाइ बि न ॾिजे त मथां सुभाणे मूंखे ॿियो केरु ॾिए। ईमान जी तक़ाज़ा इहा आहे मूं वटि आहे, मूंखां वधीक आहे त बि ॾियां थो, पर जेकॾहिं थोरो आहे थोरे मां थोरो बि ॾियां थो। पाड़ेसिरी
ऐं वालदेन सां सुठो सलूक करियो। साॻी ॻाल्हि रिपीट थो करे ख़ुदा ॿिए हंधि। ऐं वालदेन सां सुठो सलूक करियो बार बार। माना उन मां ईअं लॻे थो त असां पंहिंजे माइटनि सां ऐं पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कोन था करियूं। ऐं वालदेन सां सुठो सलूक करियो पाड़ेसरनि सां बि, पोइ उहे मिट माइट हुजनि या धारिया। छो धारिया अंबरा जेकॾहिं गोपांग कोन्हे त माना उहो धारियो थी वियो। पर जेकॾहिं असां सभिनी माण्हुनि मिट माइटूं करे विझूं, सुठा तालुकात रखी विधा त असीं सभु हिक ॿिए जा माइट थी वियासीं सभई असीं माण्हू। पर फ़र्ज़ु करियो ख़ुदा चवे थो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हांजा माइट आहिनि, जेके तव्हांखे वेझा आहिनि, उन्हनि जी मदद करियो। ऐं पाड़े में जेके माण्हू मदद जा जेके हक़दार आहिनि उन्हनि जी मदद करियो। पोइ उहे माण्हू जेके तव्हांजा ज़ात भाई आहिनि त बि ठीकु आहे, तव्हांजा माइट आहिनि त बि ठीकु आहे। जेके तव्हांजा माइट न आहिनि त उन्हनि जी मदद करियो। माना ही इंसानी समाज जेको आहे उहो सॼो बीठल ई हिक ॿिए जी मदद ते, हिक ॿिए जी सार संभाल ते, न रुॻो इनफ़रादी तौर ते पर क़ौमी लेवल ते, मुल्की लेवल ते बि ॾिसो त कीअं जेको आहे हिक ॿिए जी माण्हुनि खे ज़रूरत थी पवे। ख़ुदा फरमाए थो त पंहिंजे घर खां अलावा के ॿिए जे घर वञो त इजाज़त वठी अंदरि दाख़िल थियो। नंढड़ी ॻाल्हि आहे, आम ॻाल्हि, पर तमामु वॾी ॻाल्हि। जेकर असीं इन ते अमल करे वियासीं त इलाही जेके झेड़ा, इलाही फॾा, इलाही फसाद असांजा ख़तमु थी वेंदा। ऐं कोड ऑफ कंडक्ट ठहे, का ग़लति फ़हमी पैदा न थिए। ख़ुदा चए थो पंहिंजे घर जॾहिं वञो तॾहिं बि पंहिंजे बचनि खे सलामती जी दुआ ॾियो। माना वञण सां माना चोरनि वांगुरु पंहिंजे घर में न वञिजे। अस्सलाम वालेकुम, अवा अची वियासीं, घोड़ो झलिजो। माना सभिनी खे ख़बर पइजी अबो अची वियो। हीअं त अबो अचे थो ख़बर कान थी पए, लिकी लिकी अचे थो, लिकी लिकी हलियो थो वञे। माना जेकॾहिं पंहिंजे घर वञो त बि सलामती जी दुआ ॾियो बचनि खे, माना इतलाह करियो त असीं अची विया। ॿिए कंहिंजे घर वञो, मिट माइट जे घर वञो, कंहिं दोस्त जे घर वञो जंहिंसां तव्हांजा सुठा तालुकात, उते इजाज़त घुरो। ऐं ख़ुदा चवे थो जेकॾहिं इजाज़त न मिले त वापसि मोटी अचो। जेकॾहिं अंदरि अचण जी इजाज़त न मिले त उन ते अरहो थियण जी ज़रूरत कान्हे। हर कंहिं घर जा पंहिंजा पंहिंजा कानून आहिनि, पंहिंजो पंहिंजो माहौल हूंदो। जेकॾहिं तव्हांखे अंदरि अचण जी इजाज़त न मिले त उन ते अरहो थियण जी ज़रूरत कान्हे। ॾुखारा थियण या ॿियो कुझु सोचण खां सवाइ वापसि हलिया। क़ुर जी आयत कीअं मुखातिब थी थिए असां सां, ऐं जेकॾहिं उहे चवनि त हींअर वापसि हलिया वञो त वापसि हलिया वञो। वालदेन सां सुठो सलूक करियो। अञा हिकिड़ी नंढड़ी आयत पढ़ूं था जंहिंमें हू संगती साथी जी पारत थो करे ख़ुदा। मानी अॼाती कुवत जेका तव्हां ॾिसी बि कोन था सघो। पर उहा इल्म जे सूरत में, उहा हिदायत जी सूरत में, हुकुम जे सूरत में तव्हांजा अॻियां आहे त वालदेन सां सुठो सलूक करियो। ऐं दोस्तनि सां माना अची जेको आहे सो दोस्तनि खे बि पंहिंजे वालदेन सां गॾु अची बीहारे, छो त हुननि जे लाइ हुकुम आहे त सुठो सलूक करियो। त दोस्तनि सां बि सुठो सलूक करियो। पर दोस्त बि अहिड़ा कजनि जिन जी सोच ऐं जिन जा ख़्याल तव्हां सां मिलंदा हुजनि, ऐं उहे चङा माण्हू हुजनि। कि मोमिन ई मोमिन जा दोस्त थी सघनि था। अंडरस्टैंडिंग जंहिंसां थींदी
जंहिंसां तव्हांजा वफ़ाद जुड़ंदा, उहो ई तव्हांजो दोस्त थींदो। जे उहे जेके सुठा माण्हू हूंदा के ग़लति माण्हू जा दोस्त कोन थींदा। जेकॾहिं तव्हांजा पीउ ऐं भाइर बि ईमान जी भेट में कुफर खे पसंदि कनि, ज़ुल्म खे पसंदि कनि, त साणनि माना त पीउ जी इज़त करणी आहे, पीउ जो अदब करिणो आहे, उनजी ख़िदमत करणी आहे, उनखे मानी खाराइणी आहे, उनखे भीणा बि ॾियणा आहिनि, सभु कुझु करिणो आहे। पर जेकॾहिं हू ग़लति ॻाल्हि करे थो त माफ़ी वठणी आहे, छो त असांखे ख़बर पइजी वई आहे त ग़लति जेको कमु आहे उनजो नतीजो ग़लति निकिरंदो। तंहिंजे करे अबो चवे, अमा चवे, अदो चवे, अदी चवे, ग़लति कमु कोन्हे करिणो। हींअर असीं छा था करियूं, हेसिताणी असीं छा कंदा रहिया आहियूं, पोइ मसलतनि जा, मुनाफ़िक़तनि जा, मफ़ामतनि जा असीं सहारा वठंदा रहिया आहियूं, पंहिंजो पाण खे बि नुक़सानु ॾींदा रहिया आहियूं, ॿियनि खे बि नुक़सानु ॾींदा रहिया आहियूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखंदो ख़ैर ख़ूबी सां। सिग्नल शुरू में थोरो तंग कयो ऐं पोइ असांजो साथ ॾिनई, तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं ज़िंदगी जेकॾहिं ग्रेस मिली त सुभाणे वरी जिते बि हूंदासीं जेका पाण मिलंदासीं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे अबे अमा जो ख़्यालु रखिजो। ख़ुदा वॾियूं हिदायतूं करे वियो हलियो, असीं छा चऊं। माना पंहिंजे संगती साथी जो ख़्यालु बि रखिजो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु बि रखिजो, मुसाफ़िरनि जो ख़्यालु बि रखिजो। इन खां वधीक असीं का बि तव्हांखे पारत कोन था कयूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, तूं तनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। वेठे जनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट जे हासिल होए हज़ार जो। अहिड़ा ॿिया ॾाढा ख़ूबसूरत जेके आहिनि आइडियम, क़ाइदा ऐं कानून असांजे लाइ ही माण्हू ठाहे विया आहिनि। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीअ जेका लहर आई आहे, नई लहर जेका आई आहे, इन ते सलाह मशवरत बि कयो, गौर फ़िक्र बि कयो त नई ज़िंदगी जेका आहे असां उनखे वरी कीअं उणिजे। ख़ुदा ख़ैरु कंदो, वरी सुभाणे मिलंदासीं। महिरबानियूं तव्हांजो। सभिनी पंहिंजे ॿचड़नि खे जेको आहे सलाम दुआऊं ॾिजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो।